तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इतलात ट्रांसपोर्टिंग मास ट्रांसिट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में हाला नाका ॾेथा स्टेशन खां टंडो ॼाम हेसाना मोरी ताईं पीपल्स बस सर्विस जे नई रूट जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। नए रूट सां हैदराबाद ऐं भरपासे जे शहरुनि लाइ सफ़र जूं बहितर सहूलियतूं फ़राहम थींदियूं। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे, अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फ़राहमी पीपी जो मंशूर आहे। असांजो मिशन पंहिंजे माण्हुनि खे आला मयार जी ख़िदमतुनि खे यकीनी बणाइणु आहे। तव्हांखे आगाही ॾियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त असांजो मिशन पंहिंजे माण्हुनि खे आला मयार जी ख़िदमतुनि खे यकीनी बणाइणु आहे। अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फ़राहमी पीपी जो मंशूर आहे। तफ़सील मालूम कंदासीं राजा असगर सुमरो खां। जी राजा, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ॾिसो, सिंध सरकार हिकिड़ो ॿियो वधीक अवाम जी बहितरी लाइ क़दम खयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद में हाला नाका ॾेथा स्टेशन खां टंडो ॼाम खीसाना मोरी ताईं पीपल्स बस सर्विस जे नए रूट जो ऐलान करे छॾियो आहे। नए रूट सां हैदराबाद ऐं भरपासे वारे शहरी जदीद सफ़री सहूलियतुनि खां जेको आहे पिणु लाभ हासिल करे सघंदा। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु हो त अवाम खे बहितरी सफ़री सहूलियतूं ॾियण जे लाइ पीपी जे मंशूर में बि अवाम जी ख़िदमत आहे। असां अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे। अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।